أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هم وأزواجهم في ظلال على الأرائك متكئون لهم فيها فاكهة ولهم ما يدعون سلام قولا من رب الرحيم उहे ऐं उन्हनि जूं घर वारियूं घाटनि छांवनि में आरामदाह तख़्तनि ते टेक लॻाए वेठा हूंदा। लहम फ़ीहा फ़ाकिहतुन उन्हनि जे लाइ उन जन्नत में मेवान ऐं उन्हनि जे लाइ उहे तमामु शयूं हूंदियूं जेके हू चाहींदा, जेके हू घुरंदा। सलाम क़ौलन मिर रब्बिर रहीम महिरबान परवरदिगार जे तरफ़ां हुननि खे सलाम चयो वेंदो। हीउ जन्नत वारनि जो बयानु आहे त अल्लाह रब्बुल आलमीन बल्कि इन खां पहिरीं अल्लाह फरमायो इन्न अस्हाबल जन्नतिल यौम फ़ी शुग़ुलिन फ़ाकिहून, बेशक जन्नत वारा उन ॾींहुं यानी मशग़लनि में ख़ुशि ऐश हूंदा, ख़ुशहाल हूंदा। हिते हिन खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नमनि जो ज़िक्र कयो, हिते अल्लाह ताला जन्नत वारनि जो ज़िक्र फरमायो। क़ुरान पाक में जॻह जॻह ते जिते जन्नत जो ज़िक्र अचे थो उते जहन्नम जो, जिते जहन्नम जो उते जन्नत जो, ॿई गॾु गॾु हलनि था। अल्लाह पाक हिते फरमाए पियो त जन्नत वारा जेके आहिनि उन ॾींहुं उहे मशग़लनि में हूंदा, तफ़रीहात में हूंदा। फ़ाक़े उन माण्हूअ खे चइबो आहे जंहिंजी दिलि ख़ुशि हुजे, ख़ुशि दिलि, ख़ुशहाल, यानी हालत उन्हनि जी तमामु ख़ुशि हूंदी, तमामु राहतुनि में हूंदा ऐं मशग़लनि में मशग़ूल हूंदा। हुननि खे जेको त जहन्नमिन खे जेको अज़ाब, उन्हनि जूं कूकूं दाऊं, इन जे करे उहे उन्हनि खे इलाही परे हूंदो, उन करे उन्हनि खे उन जी तकलीफ़ बि कान हूंदी। अहिड़े तरीक़े सां बाज़ फरमाईंदा त ॾिसो जन्नत में जेको सो न को नमाज़, न को रोज़ो, न ज़कात, न अहकामात ऐं न कारोबार, ॿियूं मशग़ूलियत जूं शयूं कोन हूंदियूं। त को माण्हू चए त भई उते बोरियत थिए, उते माण्हूअ खे जेको आहे थोरो यानी माण्हू परेशान थी वञे, ईअं कोन हूंदो। अल्लाह पाक हुते हुननि जन्नतिन खे अहिड़ियूं तफ़रीयात ॾींदो जो उन में ई रुधल हूंदा, उन में ई अहिड़ा ख़ुशि हूंदा जो हुननि खे कंहिं बि क़िस्म जी, छो त जन्नत में जेका आहे त कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान्हे। जन्नत नालो ई उन शइ जो आहे जंहिंमें का तकलीफ़ न हुजे ऐं हू उन में रुधल हूंदा, हू उन में मगन हूंदा उन्हनि मज़नि में। हुम व अज़वाजुहुम फ़ी ज़िलाल उहे ख़ुदि ऐं उन्हनि जूं घर वारियूं यानी घाटियूं छांव हूंदी, उन्हनि छांवनि में वॾा तख़्त हूंदा मथे आरामदाह, उन्हनि ते टेक लॻाए वेठा हूंदा। लहम फ़ीहा फ़ाकिहा उन्हनि जे लाइ जन्नत में मेवान, फ़ाकिहा चइबो आहे उन शइ खे जेका शइ माण्हू लज़्ज़त जे लाइ खाए, यानी बुख दूरि करण जे लाइ जेको खाए थो उनखे ग़िज़ा चइबो आहे, ख़ुराक चइबो आहे। ऐं फ़ाकिहा चइबो आहे उनखे जेको सिर्फ़ु लज़्ज़त हासिलु करण जे लाइ खाए। माना जन्नत में बुख कान हूंदी जो माण्हू खे उते बुख लॻे पोइ उन बुख खे दूरि करण जे लाइ माण्हू खाए, न, उते जेको खाधो वेंदो उहो राहत जे लाइ ऐं मज़े जे लाइ खाधो वेंदो, लज़्ज़त जे लाइ खाधो वेंदो। अॻियां अल्लाह ताला फरमाए जेको हू चाहींदा, जेको हू यानी घुरंदा उहो उन्हनि खे मिलंदो। सलाम क़ौलन मिर रब्बिर रहीम महिरबान परवरदिगार जे तरफ़ां उन्हनि खे चयो वेंदो सलाम। हिकिड़ी हदीस पाक में अचे थो, इब्न माजा जी रिवायत सां हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन फरमायो त अल्लाह ताला उन्हनि खे चवंदो अस्सलामु अलैकुम या अहलल जन्नत, ऐं जन्नतियो अस्सलामु अलैकुम, तव्हांजे मथां सलामती हुजे। इन जी उन्हनि खे एॾी लज़्ज़त ईंदी जो ॿियनि जेके यानी इहो हदीस में कोन्हे, पर अल्लाह ताला ख़ुसूसी तौर ते अल्लाह ताला हिन खे इहो फरमायो नेमत जे तौर ते। खाधा पीता हिकिड़े पासे ऐं जेके ख़्वाहिशूं तलब कंदा उहे ॿिए पासे, पर इहो जेको अल्लाह पाक जे तरफ़ां हिननि खे चयो वेंदो अस्सलामु अलैकुम सलाम,
इहा जेका इन जी लज़त जेका आहे उन्हनि ॿियनि नेमतुनि खां हिनखे वधीक महसूसु हीअ अलाह पाक असांखे ही दुनिया में ई सलाम जेको अता फ़रमायो आहे हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान सां मिले चए अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कंहिं मज़हब वारे वटि कंहिं बि मज़हब यहूदी हुजे ईसाई हुजे या कंहिं बि मज़हब वारो हुजे उन वटि एॾी वॾी दुआ कान्हे जे पूरी ज़िंदगीअ में मूं पूरी जिन जिन खे सलाम कयो या मूंखे जिन जिन सलाम कयो उन्हनि मां हिकिड़े माण्हूअ जी दुआ क़बूल थी वञे न त इहा एॾी वॾी दुआ आहे जो ॿेड़ी पार थी वञनि दुनिया ऐं आख़िरत। छो अस्सलाम जो मतिलबु आहे बराअतुम मिनल उयूब वल आफ़ात, माना ए मुंहिंजा भाउ आउं तुंहिंजे लाइ अलाह पाक खां दुआ थो घुरां त अलाह ताला तोखे हर क़िस्म जे ऐब खां ऐं हर क़िस्म जी आफ़त ऐं परेशानीअ खां तोखे बचाए छॾे। हाणे मुसीबतुनि खां परेशानियुनि खां ऐबनि खां इंसानु बची वियो त वॾी शइ मिली वई। पर अॻियां छा आहे वरहमतुल्लाह, ऐं अञा बि तुंहिंजे लाइ दुआ थो घुरां अलाह ताला तोखे पंहिंजी रहमतूं नसीब फ़रमाए। माना रहमत जो इतलाक़ घणो करे क़ुरान ऐं हदीस में थिए थो आख़िरत जे नेमतुनि ते, जन्नत तोखे ॾे। ऐं जन्नत जो सबबु जेके शयूं बणजनि थियूं आमाल सालिहा, ईमान ऐं आमाल सालिहा, उहो अलाह पाक उन में तोखे वधाए, तोखे अलाह नेकिन जी तौफ़ीक़ ॾे ताकी सुभाणे तोखे अलाह ताला इन जे बरकत सां जन्नत अता फ़रमाए। व बरकातू, अलाह तुंहिंजे ईमान में, तुंहिंजी इज़त में, तुंहिंजे जान में, तुंहिंजे ॿारनि में, तुंहिंजी माल में, हर शइ में अलाह ताला तोखे बरकतूं अता फ़रमाए। हाणे बाक़ी रहियो छा जेको जंहिंजी दुआ इंसान खे खपे। माना इहा एॾी वॾी दुआ अलाह ताला मुसलमाननि खे सलाम जी शक्ल में अता फ़रमाई आहे। अलाह असांखे क़दुरु करण जी तौफ़ीक़ ॾे, जो मुसलमान सां मिले त उनखे चए अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सलाम खे जंहिं मुआशरे में आम कयो वेंदो उन में अज़ाब कोन ईंदो, जंहिं मुआशरे में सलाम खे आम कयो वेंदो उन में अज़ाब कोन ईंदो। टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके अलाह हदीस पाक में अचे थो, टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके अलाह जे तरफ़ां हिफ़ाज़त में आहिनि। हिकिड़ो उहो माण्हू जेको मस्जिद घर मां मस्जिद वञे पियो नमाज़ पढ़ण जे लाइ। ॿियो उहो माण्हू जेको घरां निकिरे पियो अलाह जे रस्ते में वञे पियो, जिहाद जे लाइ, तबलीग जे लाइ, अलाह जे रस्ते में वञे पियो या हज जे लाइ। चोथों माण्हू उहो, टियों माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर में दाख़िल थी सलाम करे वियो। हाणे जेको इहो सभिनी खां आसान कमु इहो आहे, पंहिंजे घर में जेॾी महिल पेर विझे, घर ख़ाली हुजे तॾहिं बि तालीम आहे ज़ोर सां चए अस्सलामु अलैकुम। अलाह पाक उन घर खे बरकतुनि सां ऐं जेको आहे सो रहमतुनि सां भरियो छॾे। अलाह शला पाण सभिनी खे इन तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।